हिकिड़ो हमरा हिकिड़ो रस्तो वठियो पंध पैदल पे आयो। हाणे रस्तो वठियो पियो अचे त अॻियां नज़र हिकु पोढ़े पीरसन बुज़ुर्ग माण्हू ते पइजी वई। हाणे उहो हिकिड़े क़िस्म जो दरवेश माण्हू हो। हिन ॾिठो त चवणु लॻो त अड़े दरवेश वञे पियो, इन दरवेश खां हाल अहिवाल वठां, मुंहिंजी शादी नथी थिए। आयो अची उन दरवेश वटि पुॻो, दुआ सलाम उन दरवेश सां कई। दरवेश चवणु लॻो त दरवेश साईं ॾे ख़बर आई पोतल या न। दरवेश चवणु लॻो त बाबा पोतल ज़ात त अल्लाह जी आहे, पोतल त उहो आहे, सॼी काइनात जो मालिक आहे, पर मिड़ी कुझु इल्मु आहे। त हिते उहो हमरा चवणु लॻो उन दरवेश खे त दरवेश साईं ॻाल्हि ॿुध, हिकिड़ो अर्ज़ु आहे, ॾिस भला मुंहिंजो हथु ॾिस या मुंहिंजो बारे में मुंहिंजो नसीब चेक कर, आख़िर छा मसइलो आहे, ची मसइलो ॿुधा छा आहे। दरवेश चवणु लॻो हिनखे, ची दरवेश साईं काफ़ी टाइम थियो आहे, शादी मुंहिंजी नथी थिए। ची शादी तुंहिंजी कोन थी थिए? ची न शादी मुंहिंजी थिए कोन थी। जी पोइ तुंहिंजे ख़ानदान में केरु केरु आहे? दरवेश पुछा करणु लॻो हिन खां। हीउ चवणु लॻो त दरवेश साईं आहियां अकेलो सुञो सिर, ॿियो केरु बि कोन्हे। दरवेश ॾिसी करे चवणु लॻो उन हमरा खे त ॻाल्हि ॿुध, मतिलबु त ज़ना वारो कमु बि कयो अथई। इहा ॻाल्हि उन हमरा खे दिलि सां लॻी हुई। सो चवणु लॻो त दरवेश साईं तूं त वॾो पोतल लॻो पियो आहीं, मञा थो बिल्कुलु इहो गुनाह मूंखां थी वियो, ज़ना कयमि, अलाह साईं माफ़ करे, ज़ना वॾो गुनाह आहे जेको मूंखां थी वियो। हाणे चाहियां थो त मुंहिंजी शादी थी वञे, वरी मूंखां को ज़ना न थिए, तौबा करियां पियो, पर इहो ज़ना मूंखां थी वियो आहे। दरवेश चवणु लॻो त बाबा ज़ना तोखां थियो आहे त पोइ इहो ज़ना तोखां माना अदा त थींदो, पर शादी तुंहिंजी थींदी तुंहिंजे नसीब में लिखियलु आहे। पर फिलाणे हंधि हलियो वञे, फिलाणे हंधि हलियो वञे, हिकिड़ो ॻोठु आहे, उते वञी रह ऐं चंद ॾींहंनि में तुंहिंजी उतां शादी थी वेंदी, हिकिड़ी माई तोखे औरत मिली वेंदी उतां। चई दरवेश साईं पकी ॻाल्हि, चई पकी ॻाल्हि, अबा हाणे इत रखें। चई दरवेश साईं पोइ वरी दुआनि में यादि किथे न किथे गॾिबासीं। दरवेश चवणु लॻो त बाबा हयाती रही त वरी गॾिबासीं, ज़िंदगी जा मेला, सुञो सिर त हमरा अॻे ई हो, वरी उतां जो निकितो, टपड़ टाड़ी खणे सभु हाणे शादी जे आसरे में उन ॻोठ में अची पुॻो, टपड़ टाड़ी लाहे करे ऐं उते पंहिंजो घरड़ो भूंगी का ठाहीं। हाणे काफ़ी ॾींहं थी हलिया, महिनत मज़ूरी हितां हुतां करे ईंदो हो, अकेलो सुञो सिर हो, पंहिंजो जान वग़ैरह पियो हलाईंदो हो। ॾींहं वक़्त जे हिसाब सां हिकु औरत हिन खे मिली वई, पसंदि कयो हिन खे, हिन बि कई हुन सां शादी। औरत तमामु सुहिणी ख़ूबसूरत सूंहं वारी छोकिरी हुजे, शादी हिननि जी थी वई। हाणे हिकिड़े खां ॿ चङा चवणु लॻो हमरा त वाक़ई दरवेश वारी ॻाल्हि भली, जे न वरी मूंखे दरवेश इहे मिली वञे त वरी कई ॻाल्हियूं खोड़ सारियूं उन दरवेश खां पुछा करे। दरवेश बणिया वॾो पोतल बुज़ुर्ग आहे। अब हाणे ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया, मज़ूरी का महिनत हुजे न जो ही जान खणी हलाइनि पंहिंजो। ज़ाल मुड़ुस वरी सलाहकारी करे सॼो सिस्टम करे उतां निकिरी पिया, ठक सलामत आया कंहिं अहिड़ी जॻह ते, कंहिं मुल्क जे बादशाह जी बादशाही में अची पुॻा। उते हिननि पंहिंजो घर वग़ैरह ठाहियो। हाणे उते अबरा सबरा ॾींहं हितां हुतां करे पिया जान वग़ैरह हलाइनि, अञा हिननि खे औलाद ॿार बचो न थियो। कुझु ॾींहं गुज़रिया त हमरा बीमार थी पियो, बीमारी सबबु हलंदे हलंदे नेठि हिन जूं अखियूं, मतिलबु त अखियुनि जी रोशनी, अखियुनि जो नूर हलियो वियो। हमरा थी वियो अंधो, माई जो अंधो मुड़ुसु, हाणे न हेॾां ॾिसे न होॾां ॾिसे, अंधो त अंधो। माई परेशान त हीअ छा थी वियो, हाणे केरु कमाए खाराईंदो। मुड़ुसु मुंहिंजो अंधो थी वियो, जान हलणु ॾाढो ॾुखियो थी वियो अथई हिननि जो। हाणे माई वेंदी हुई हितां हुतां, केॾी महिल ओधर सोधर, केरु ॾींदो त केरु थाॿा, केरु दाॿा, केरु ताना त केरु मेहणा। हाणे माई छा करे, औरत ज़ात किथे कमाई करे किथे जान हलाए। जीअं तीअं करे मिड़ी हिननि जो गाॾो पे हलियो ओधर सोधर ते। माई हाणे ख़्यालु कयो उन अंधे मुड़ुस खे, चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, हाणे कंहिं वञी चौराहे चौंक ते वञी वेह, को ॿ टे रुपया ख़ैर ख़ैरात में ॾिनी त को पंहिंजो जान वग़ैरह हले, बाक़ी हाणे आऊं वञी किथे कमायां। हाणे अहिड़ा ॾींहं अची हलिया, वञी के अहिड़े चौराहे ते अहिड़े चौंक ते माई वेंदी हुई, पंहिंजे मुड़ुस खे उते छॾियो ईंदी हुई। पोइ केरु ॿ टे रुपया ॾींदो हो, कॾहिं मिलंदा हुआ कॾहिं कोन मिलंदा, वरी शाम वारे टाइम ते हुनखे वठी ईंदी हुई। पोइ जेके ॿ टे रुपया मिलिया, कॾहिं मिलंदा हुआ त जान हिननि जो हलियो वेंदो, कॾहिं कोन मिलंदा हुआ, उहो ॾींहं ई बुखियो सुखियो कटींदा हुआ। हाणे हिकु चकर त का शइ न मिली, माई सोचियो त हाणे कीअं जान वक़्तु हलाइजी। माई जे दिमाग़ में हिकु ख़्यालु अची वियो। माई चवणु लॻी त हाणे वञा, हिन मुल्क जो बादशाह आहे, वञी उनखे उनजे अॻियां वञी हथ टंगिया मन कुझु ॾे।
माई तमाम सुहिणी ख़ूबसूरत ठक सलामत हलंदे फिरंदे अची बादशाह जी दरबार में अची पुगी। बादशाह बि जो खणी आयो माई तमाम सुहिणी ख़ूबसूरत बादशाह जो ॾिठो। बादशाह जो मन दिल बेमान थी पिया। हाल अहवाल माई खां कई। माई बि जो खणी सॼी ॻाल्हि किसो करे ॿुधायो। बादशाह चवणु लॻो तूं परेशान न थी, तोखे डेली खाधो आऊं तोखे पुॼाए वेंदुसि। इहो सवाब वारो कमु तूं मूंखे करणु ॾे। हाणे बादशाह जी दिलि में विचाई ॿियाई थी वई। बादशाह जी नियत ख़राबु, बादशाह जे दिमाग़ में विचाई ॿियो को माना ॿी का सोच अची वई। अब हाणे माई खे कुझु उन महिल खाधो वग़ैरह ताम तरे या ॾेई छॾी। माई हली वई। बादशाह भेस बदिली करे कंहिंखे ख़बर ई न पई ठक सलामत अची उन माई वटि पुॻो। ताम तरे जा खणी रहा हुन दिलि जा हाल चवणु लॻो। माई खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, रख मूं सां संगत सोली हूंदे, तोखे कपिड़ो लटो ज़ेवर हार ही हू हर शइ तोखे मिलंदी, खाधो खुराक तोखे हर शइ मिलंदी, ऐं तूं बसि मुंहिंजी संगत में मुंहिंजी सोबत में रह। माई चवणु लॻी त हिकिड़े ॾींहं जो मूंखे टाइम ॾे, पोइ तोखे आउं सोचे ॿुधाईंदसि। बादशाह इहे सभु सामान वग़ैरह ॾेई मुड़ुसनि जो ॾींहं वारे टाइम ते हो कोन। बादशाह अहिड़े हिसाब सां भेस बदिली करे आयो। मुड़ुस खे त कंहिं चौराहे चौंक ते वञी छॾे आई हुजे। बादशाह हिन माई खां थी ऐं सो हलियो वियो पंहिंजे महल में। माई सोचणु लॻी त हाणे कीअं कजे। सोचे सोचे माई चवणु लॻी त हाणे ईअं ई थी करियां। मुड़ुसु मुंहिंजो अंधो, न कमाई जो न छा। हाणे आऊं किथे धिका तबा खाईंदसि। जे अगरि बादशाह मंझाई मूंखे सुख ऐं सहूलियतूं मिलनि थियूं, वक़्तु जान हले थो, त ईअं बि सही। ॿिए ॾींहुं बादशाह आयो। माई हा करे छॾी। हाणे बादशाह ईअं ईंदो रहियो, माई खे माना हर शइ ॾींदो रहियो। माई इन ॻाल्हि में ख़ुशि हुजे। अंधे खे जने न कने न ख़बर, अंधो त अंधो हुजे। ॾींहं जो वेंदी छॾियो ईंदी हुई, ऐं राति जो वरी हुनखे माना सिल लथे वारे टाइम ते वठो ईंदी हुई। बादशाह ईंदो केॾी महिल ॾींहं जो ईंदो त केॾी महिल राति जो ईंदो। अंधो त अंधो न ॾिसे न करे, खर खड़ाहट थिए त का ख़बर चार पए न त ॿियो मिड़ी खाए। कमु बि हलियो उन माई जो उन बादशाह जो। बादशाह बि को बिने हवसी हो। बादशाह खे त पंहिंजी लालच हवस पंहिंजी पूरी कंदो हो, ॿियो मिड़ी खाए। माई खे लालचूं ॾेई ऐं पंहिंजो पियो माना प्यार मोहबत वारो किस्सो ऐं दास्तान पियो बादशाह हलाए। अहिड़ो को बादशाह थींदो या जेको कंहिंजी मजबूरी जो फ़ाइदो वठे। माई खे हाणे केॾी महिल कपिड़ा लटा ॾियो वञे, केॾी महिल खाधो खुराक, केॾी महिल सामान सीधो ॾियो वञे। माई खे हो जान वक़्तु हलाइणो सो पए। जान वक़्तु हलायो। बादशाह जी बि कसर पूरी थी। हाणे हीअ अंधो कंहिं चौराहे चौंक ते वेठो हुजे त उतां उहो दरवेश, उहो बुज़ुर्ग, उहो साॻी उहा मटियो ॾिठई जो हिन अंधे खे। दरवेश चवणु लॻो त हीअ अमरा उहो, वञा हिन खां हाल अहवाल वठां। ही सफ़ा अहिड़े हाल में आयो, अची हाल अहवाल कयईं। अंधो चवणु लॻो उन दरवेश खे त केरु आहीं, मुंहिंजूं अखियूं माना आहिनि कोन वंदो। या दरवेश चवणु लॻो त आउं उहो ई आहियां जेको कंहिं टाइम ते पाण गॾिया थी, तो शादी वारी ॻाल्हि मूंखां पुछा कई हुई, ऐं तो तुंहिंजे ज़ना वारो किस्सो बि मूंखे ॿुधायो जेको मूं तोखां पुछा कई हुई। अंधो चवणु लॻो उन दरवेश खे त बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही। दरवेश चवणु लॻो उन अंधे खे त यार ॻाल्हि ॿुध, शादी वारो किस्सो जेको मूं तोखे ॿुधायो त वञी तुंहिंजी फिलाणे हंधा शादी थींदी, ऐं तो शादी करे छॾी। चई हा शादी मूं करे छॾी। चई यार शादी तो करे छॾी, पर मूंखे पोइ ख़बर पई, मुंहिंजे इल्म में पोइ मूंखे ख़बर पई त हिकिड़ो वॾो कमु तोसां आहे। चई उहो कहिड़ो? अंधो पुछा घणो दरवेश खां। दरवेश चवणु लॻो त मसइलो इहो हो जो तोखे कॾहिं बि औलाद न थींदो ज़िंदगी में। भले तूं 10 शादियूं करी, पर तुंहिंजे नसीब में को औलाद लिखियलु कोन्हे, उहा शइ तो में कोन्हे, तोखे औलाद कोन थींदो। दरवेश खे अंधो चवणु लॻो त दरवेश साईं, जेकर तूं इहा ॻाल्हि मूंखे उन टाइम ते करे ॿुधाई हा त पोइ आउं कंहिंजी ज़िंदगी ख़राबु न करियां। वाह, मूं त बढ़िया शादी करे छॾी, ऐं जेकर औलाद मूंखे न थींदो त पोइ बढ़िया मूं ज़िंदगी विञाई। ऐं हाणे ज़िंदगी मुंहिंजी उन ज़ाल जी त वई हली, छो त आउं अंधो थी वियो आहियां। जान वग़ैरह हलाइण बि ॾुखियो थी वियो आहे। दरवेश चवणु लॻो उन अंधे खे त चलो ठीकु आहे, आउं तुंहिंजे हक़ में दुआ कंदसि, ऐं कुझु टाइम खां पोइ हिते तो वटि ईंदसि, ऐं कुझु इबादत आउं करे ऐं तोते कुझु पढ़ाइयूं वग़ैरह कंदसि। पोइ तुंहिंजो अलाह चाहे त तुंहिंजो अखियुनि जो नूर अची वेंदो, तूं सही थी वेंदे। इते उहो अंधो चवणु लॻो इन दरवेश खे, दरवेश साईं हाणे तूं ई वारो कजां। ऐं पहुतल माण्हू आहियो, अलाह वारा माण्हू आहियो, अलाह खे यादि करण वारा माण्हू आहियो, कुझु मुंहिंजे हक़ में बि दुआ कजां। चई चलो ठीकु आहे, पाण वरी मिलंदासीं हिते ई इन मोड़ ते। दरवेश चवणु लॻो त चलो ठीकु आहे। अंधो बि चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे ईअं कंदे कंदे वक़्तु हलंदो रहियो। 2 महीना थी हलिया। 2 महीना जो थी विया त उन बादशाह मज़ा उन अंधे जी जेका ज़ाल हुई, हुननि जो त किस्सो पाण में हलियो पिए। उन बादशाह मज़ा उन माई खे उमेदगारी थी वई। माई खे जो उमेदगारी थी वई, माई इहा ख़ुशख़बरी वारी ॻाल्हि माई खे ख़बर हुई। माई इहा ख़ुशख़बरी वारी ॻाल्हि वरी पंहिंजे मुड़ुसु अंधे खे ॿुधाई।
अंधे खे चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध ख़ुशी जहिड़ी ख़बर अथई। अंधो चवणु लॻो त कहिड़ी ख़ुशख़बरी जहिड़ी ॻाल्हि आहे। अची हाणे पाण खे का परेशानी कोन थींदी, तूं अंधो आहीं। हाणे अनक़रीब पाण खे माना ॿारु थियण वारो आहे, उमेदगारी मूंखे आहे ऐं औलाद पंहिंजो थींदो, सुभाणे पंहिंजो सहारो थींदो, कमाईंदो कंदो। इहा ॻाल्हि जो अंधे ॿुधी, अंधे खे दरवेश वारी ॻाल्हि उहा बि ॿुधायल हुई, चयल हुई। अंधो चवणु लॻो त भेण हीउ कमु कीअं थी वियो? दरवेश इहा ॻाल्हि कई ऐं उमेदगारी थी वई। हाणे हुन ख़ुशि थियण जे जॻह ते माॻे मायूस थी वियो। अंधो माॻे मायूस थी वियो त हीअ छा थी वियो? सोचणु लॻो त भणिया हाणे मुंहिंजी ज़ाल में का हेरा फेरी आहे, ऐं अंधो जीअं थियो आहियां, कंहिं ग़लति रस्ते ते वई हली ऐं जेको ईअं हिन कमु कयो आहे। ऐं दरवेश बि सचो माण्हू आहे। पहिरीं मूंखे चयो तुंहिंजी शादी वञी हिते थींदी, त शादी मुंहिंजी हुते वाक़ई थी। दरवेश माण्हू कूड़ न हणंदो ऐं चयो तोखे औलाद कॾहिं थींदो कोन। पोइ मुंहिंजी ज़ाल कंहिंसां आहे, कंहिंसां ख़रील आहे, जेको हिनखे उमेदगारी थी वई। ख़ुशि थियण जे बदिरां मायूस थी वियो। सोचणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त सही आहे, भला उमेदगारी तोखे थी आहे, हाणे छा चवे। हिकिड़ी त कोताही हिन में हुजे जेको हिन मंझां औलाद न थिए। हिकिड़ो त अंधो थी वियो, मायूस थी वियो, उदास थी वियो। त वरी आयो उन चौंक ते, माई छॾियो ईंदी हुई। हाणे जान तूं ताईं बादशाह ॾींदो कंदो, उन मंझां हलियो पियो। पर बरहाल मिड़ी ॾेखाव जे हिसाब सां त बाबा हाणे अंधो वञे थो, 2-3 रुपया उतां मिलनि था, त जान हिननि जो हले पियो। वेठो हुजे अथई अंधो, परेशान उदास, अखियुनि मां पिया ॻोढ़ा वहनि, रोए पियो। त दरवेश ख़ुदा जी कुदरत जो वरी उतां लंघियो। दरवेश जो ॾिठो त हीअ रोए पियो ज़ारो ज़ार। आयो दरवेश, पुछा करणु लॻो त ॾे ख़बर, रोई पियो। ची ॻाल्हि न पुछ दरवेश साईं, चई आख़िर छा आहे? सॼी ॻाल्हि करे किसो खणी ॿुधायो उन माना अंधे उन दरवेश खे। चई दरवेश साईं हाणे हीउ मसइलो थी वियो अथई। हिते दरवेश चवणु लॻो त बाबा हाणे तुंहिंजे हक़ में दुआ मूं जाम घुरी आहे। हाणे कुझु पढ़ाई करियां थो, तुंहिंजी अखियुनि ते हथु रखी, उमेद आहे तोखे अखियुनि जो नूर अची वेंदो। तो अलाह खे हुन पुकारियो, अखियुनि ते हथु रखी, त अंधे खे नूर अखियुनि जो अची वियो। हाणे अखियुनि जो नूर अची वियो त हिते दरवेश चवणु लॻो, दरवेश साईं हाणे का अहिड़ी दुआ जीअं औलाद मूंखे। चई न बाबा इहो कोन थींदो, मथां ई कोन्हे, आउं नथो करे सघां। हाणे इहा सॼी ॻाल्हि पंहिंजी ज़ाल वारी किसो करे पियो ॿुधाई। दरवेश चवणु लॻो त बाबा ॾिठई, मूं तोखे चयो हो न त तो ज़ना कयो हो। चई ज़ना तोखे मुंहिंजो अदा करिणो पवंदो। चई हाओ। चई बसि ज़ना तो कयो, तुंहिंजी ज़ाल खां माना जहिड़ो अदा थियो, जीअं तो कयो ईअं थियो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, तुंहिंजी ज़ाल खे रखी या न रखी, कीअं आहे छा आहे उहो अव्हां जो मसइलो आहे। तोखे अखियुनि जी नूर मिली वियो, रोशनी मिली वई, बाक़ी हाणे तुंहिंजा ई गुनाह तो ते ई लड़ंदा, जीअं कंदे ईअं ई थींदो। दरवेश एतिरो कुझु चई करे सो त हलियो वियो। हाणे इहो अंधो मुड़ुसु चवणु लॻो त हाणे कीअं करियां। अंधो आयो पंहिंजे घर, अखियुनि जो नूर तन खे अची वियो। ज़ाल वेठी हुजे ऐं ॾिठी त बादशाह बि हुन सां गॾु वेठो हुजे, ॿई हुजनि। अंधे जो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो सो बादशाह हुनखे ॾिसी भॼी हलियो, लिबास बदिली हो। हाणे अंधे खे त न ख़बर हुई को बादशाह आहे हिन मुल्क जो, को छा भेस बदिली करे आयो हो, सो भॼी वियो। अंधे ई ॾिठो त हीउ कंहिं माण्हू सां आहे। अंधो चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त शाबाश अथई तोखे, मुंहिंजे अंधे थियण जो तो फ़ाइदो वरितो, आऊं जो अंधो थियसि, तूं कंहिं गैर मर्दनि सां गॾु रहीं पई करें पई ऐं तोखे उतां ई उमेदगारी थी आहे। माई चवणु लॻी त जेको कुझु तूं सोची पियो ईअं कोन्हे, उमेदगारी तो मज़ा ई थी आहे। हिते ताईं उन हमरा बि सॼी किसो उन दरवेश वारो करे अंधे वञी ॿुधायो उन खे, पंहिंजी ज़ाल खे। चई हाणे हीउ मसइलो हीअं, औलाद मूंखे कॾहिं बि कोन थींदो ऐं मूंखे अखियुनि जो नूर अची वियो। माई त इन में बि हैरान थी वई, तूं ॾिसी थो। चई हा आउं ॾिसां थो। हाणे तूं इन ॻाल्हि खे मञे थी या कोन थी मञे? जॾहिं मूंखे अखियुनि जो नूर मिली वियो, तोसां शादी थी वई, दरवेश मूंखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई आहे, जेको ईअं जो ईअं आहे। मूंखे मुंहिंजे कयल गुनाहनि जूं सज़ाऊं बि मूंखे मिलियूं, पर तो ते भरोसो ऐं यकीन हो, बहरहाल तो बि ईअं कयो। तो ज़ना जी सज़ा हूं बि ज़ना सां ई पूरी थिए थी। हमरा चवणु लॻो उहो अंधो, अंधे खां हाणे सॼो थी वियो। सो चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुध, मूं मंझां औलाद तोखे थींदो कोन, बसि जेके गुनाह मूंखां थिया उन्हनि जी सज़ा मूंखे मिली। ज़ना मूं कयो, उहो ज़ना अदाई थियो। पर हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंसां तो माना इहो कयो कमु, तोखे उमेदगारी थी, तूं वञ बक़ाया ज़िंदगी उन सां गुज़ार। तोखे मुंहिंजे तरफ़ां इजाज़त आहे, बाक़ी आऊं ॼाणा मुंहिंजो कमु ॼाणे जेॾां वञा। माई खे ठुप माना जवाबु ॾेई करे सो हलियो वियो। माई हाणे चवणु लॻी त हाणे कीअं करियां। चई वञा बादशाह ॾांहुं, बादशाह जी बि का शादी वग़ैरह न हुजे। माई बि सोचियो चलो ठीकु आहे, हाणे वियो हलियो औलाद तूं हिन मंझां मूंखे थिए कोन वा। सो हिन पाण इहा ॻाल्हि कई आहे, ऐं हाणे वञा थी बादशाह ॾांहुं, बादशाह वटि राणी थी रहंदसि ऐं औलाद बि बादशाह जो आहे, बादशाह मूंखे रखंदो। हाणे उन महिल उहा माई उतां निकिती, ठक सलाम अची बादशाह जी बादशाह में अची पुगी। बादशाह बि वेठो हुजे, बादशाह सां वञी मिली कई। बादशाह चवणु लॻी त मूंखे मुंहिंजे मुड़ुसु कढी छॾियो आहे ऐं उनखे बि आउं छॾे करे आई आहियां, हू वियो हलियो आहे ऐं माना मुंहिंजे पेट में तुंहिंजो ई ॿारु आहे।
पाण खे माना मूंखे उमेदगारी आहे पाण खे औलाद थींदो, तूं मूंखे रख तो वटि, मूंसां निकाह कर, मूंसां शादी कर। बादशाह असुल पंहिंजो असुली चहिरो असुली रंग रूप ॾेखारे छॾियो। सो चवणु लॻो त आऊं ईअं नथो करे सघां। माई चवणु लॻी त छा तूं हफ़्सी वेंजा, मुंहिंजे जिस्म मुंहिंजे माना बदन ताईं हुए, तो हेॾो मूंसां फ़रेब धोखो कयो, तूं मूंखे छो कोन पंहिंजो बणाई। बादशाह हद करे छॾी। बादशाह चवणु लॻो त आऊं तोखे नथो रखी सघां। बादशाह कयो माई सां धोखो। माई खे धिका थावा ॾेई बादशाह कढी छॾियो हुतां। माई लाचार बेवस हाणे केॾांहुं वञे, हुतां खां बि वई त हुतां खां बि वई। चवणु लॻी त भला हाणे जेको मुंहिंजे पेट में ॿार आहे इन खे निपायां पालियां वॾो कयां, ॿियो छा कयां, हिन खे त सज़ा नथी ॾेई सघां। ग़लती वाक़ई मुंहिंजी आहे। हफ़्सी बादशाह हो, जेको थियणो हो सो थी वियो, उमेदगारी थी वई हली। हाणे हिन बेगुनाह खे त सज़ा ॾियणी कोन्हे, हाणे हिन खे ॼणे निपाए पाले वॾो कबो। आई कंहिं अहिड़ी जॻह ते, पोइ पाण ई कमकार महिनत मज़ूरी हिते हुते कंदी हुई, पोरियो कंदी हुई। ईअं कंदे कंदे पंहिंजे ॿार खे हिन जनमु ॾिनो। पुटु हिकिड़ो हिनखे थियो। हाणे ॾुखिया सुखिया ॾींहं गुज़ारींदी कटींदी पंहिंजे पुट खे हिन निपायो पालियो वॾो कयो। अची वॾो थियो, 8-10 साल जो थियो। तो हाणे नेठि ईअं कंदे कंदे छोकिरो अची 17-18 साल 19 साल जो अची थियो, वॾो थियो। पुछा करणु लॻो पंहिंजी माउ खां त मां ॾे ख़बर मुंहिंजो अबो केरु। माउ चवणु लॻी त बाबा इहा ॻाल्हि न पुछा कर, मुंहिंजो वॾो किस्सो कहाणी आहे। चई न पोइ बि मूंखे ॿुधा त असुलु मुंहिंजो पीउ केरु आहे या कोन्हे या मरियो, पोइ बि तुंहिंजी कहाणी जेका हुजे मूंखे ॿुधा। जीअं आऊं नंढे खां अची वॾो थियो आहियां, मूं सिर्फ़ु तोखे ई ॾिठो आहे, तो ई मूंखे कमाए पोरियो करे खाराए पीआरे वॾो कयो आहे। मां बि नेठि सॼी ॻाल्हि करे सॼो किस्सो अलफ़ खां ये ताईं ॿुधाई। चई हाणे हीउ मसइलो हीअं थियो आहे, आऊं मञा थी गुनहगार आहियां, मूंखां ग़लती थी। केरु गुनहगार कोन्हे हिन दुनिया में, केरु गुनहगार कोन्हे। ख़ताऊं गुनाह हर कंहिंखां थियनि था, पर पोइ बि माफ़ु करण वारो अलाह आहे। रब पाक माफ़ु करण वारो आहे। खणी केर बि केॾी इबादत करे छा बि करे, पर अलाह साईं खे थोरी घणी ॻाल्हि हुनजी न वणे तॾहिं बि उनखे हाणे दोज़ख में। पर को केॾो बि घणी गुनाहगार आहे ऐं अलाह साईं उनखे बि जन्नत में हणे, छो त हू मालिक आहे। का अहिड़ी ॻाल्हि उनखे वणी वञे, का अहिड़ी ॻाल्हि उनखे न वणे। बख़्श करण वारो हूअ इंसान खे कहिड़ो अख़्तियार आहे। अलाह साईं खे त वॾी ताक़त आहे न, माफ़ु करण वारो हूअ आहे। गुनहगार आऊं मञा थी आहियां, तूं मुंहिंजो पुटु इहा ॻाल्हि तोखे अॼु ॿुधायां पई। हर इंसान गुनहगार आहे, ग़लती मूंखां बि थी आहे, आऊं बि गुनहगार आहियां, पर बहरहाल ईअं केरु कोन कंदो आहे। बादशाह मूंसां धोखो कयो, जेको थियणो हो सो थी वियो। किथां खां कीअं थी वियो, बहरहाल इहो वॾो किस्सो आहे मुंहिंजो। नेठि सॼो करे हुनखे ॿुधाई। छोकिरे खे कावड़ चढ़ी। छोकिरो चवणु लॻो त अमां हाणे तुंहिंजो जो अॻु में वारो मुड़ुसु हाणे उहो त कीअं जो तो हुन सां ईअं कयो, उनखे छॾु खणी। बाक़ी बादशाह जेको तोसां कयो, पोइ घटि में घटि तोखे पंहिंजो त करे, ऐं हुनजो रतु हुअसि न, हुनजो पुटु हुअसि न, घटि में घटि तोखे विहारे थो। हा जे विहारे न हा त के अहिड़े हिसाब सां को अहिड़ो मुस्तक़बिल तरीक़ो तोखे करे ॾिया, तूं धिका थाबत न खाई आहे। इन बादशाह खां पलान ज़रूरु थींदो। चवणु पलान थींदो त वञी करे त। मां हिनखे एतिरो चयो, छोकिरो हुतां निकिरी पियो। छोकिरे खे हाणे माना निकिरी वियो। बादशाह खे त ख़बर न आहे त कोई मुंहिंजो पुटु आहे। बादशाह अञा ज़िंदा हो, 18-19-20 साल जी ॻाल्हि हुजे। बादशाह अञा उहो ई तख़्त उहा ई बादशाही संभालींदो हो। शादी हिकिड़ी ॿ करे छॾी हुई। बादशाह माण्हू आहिनि, हिकिड़ी खां ॿ खां टे जेतिरियूं आयो एतिरियूं शादियूं करे सघनि था। छोकिरो हुतां आयो, अची इन बादशाह जी बादशाही में कड़को कयो। हाणे कम ते अची उते रहियो पंहिंजे हिसाब सां। बादशाह खे ख़बर न हुजे, हाणे कमकार पियो करे उते। हाणे अहिड़े हिसाब सां कमु कंदो रहियो। बादशाहियूं जेके बुनियादु जेको हो बादशाही जो, उन खे कमज़ोर कंदो रहियो। जेके बि अहिड़े हिसाब सां कमज़ोर कंदे कंदे नेठि उन बादशाह जी असलियत, उन बादशाह जी सचाई सॼी दुनिया जे अॻियां आंदई। उन ॻोठ उन बादशाही जे अॻियां आंदी। इहे अहिड़े क़िस्म जो बादशाह आहे। माण्हुनि खे जो ख़बर पई त बादशाह तमामु ख़राबु आहे। ईअं कंदे कंदे नेठि माण्हू सभु कावड़जी पिया। आवाम जे उथे त बादशाही जो तख़्तो ई पलटे छॾे, तख़्त ई माना कल्टी करे छॾे। सभु आवाम चवणु लॻी त बादशाह ई तमामु हफ़्सी ख़राबु बादशाह आहे ऐं हिन खे बादशाही सां लाहियो वञे। तो नेठि थियो बि ईअं, बादशाह खे उन बादशाही तख़्त सां लाथो वियो। सॼी ॻाल्हि जो किस्सो अची थियो। इते बादशाह चवणु लॻो इन छोकिरे खे त तूं आहीं केरु जेको मुंहिंजो सॼो तख़्त कल्टी करे छॾी, आहीं केरु? छोकिरो चवणु लॻो इन बादशाह खे त तूं सबर कर, आऊं तोखे ॿुधायां थो त आऊं केरु आहियां। सो उहो बादशाह खे माना जेको आहे सो ॿुधाइण वारो छोकिरो माना हाणे किस्सो थो करे ॿुधाए। छोकिरो वियो पंहिंजी माउ खे वठी आयो। छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह हिन खे सुञाणी थो, हिन औरत खे सुञाणी थो या न? बादशाह खे थोरो घणो ज़हन आहे। बादशाह चवणु लॻो त थी सघे थो, चई हीअ मुंहिंजी माउ आहे। सॼो किस्सो करे सॼी कहाणी करे उन बादशाह खे ॿुधाए। चई तो हीअं कयो, ऐं तुंहिंजो रतु हुअसि, तो पंहिंजो करे हिन खे न रखियो, दाग़दार हिन खे करे छॾी ऐं कढी छॾी। ईअं थोरी थींदो आहे।
मुंहिंजी माउ जो बदिलो मूं तोखां वरितो, तूं अहिड़ो माण्हू आहे। पोइ बि माण्हू सॼी आवाम खे ख़बर पइजी वई, साबिती सबूत पाण वधीक मिली वियो। बादशाह खे बाबा हाणे उन मुल्क उन बादशाही मज़ा ई कढियो वियो। माण्हुनि फ़ैसिलो कयो त बाबा हाणे इन बादशाह खे को औलाद वग़ैरह आहे कोन। वज़ीरनि सभिनि फ़ैसिलो कयो औलाद वग़ैरह को आहे कोन, न न्याणी न पुटु। हाणे जेकर हीअ आहे त हाणे हक़ हिन जो आहे। बादशाही तख़्त ते इन छोकिरे खे विहारियूं था, तो हीअ बादशाह जो ई पुटु आहे। पोइ कीअं बि थियो, छा बि थियो, पर बहरहाल आहे बादशाह जो पुटु। हाणे उन छोकिरे खे उन ॻोठु, उन राज बाग, उन वज़ीरनि सभिनी अबा उन बादशाही तख़्त ते विहारियो ऐं उन बादशाह खे उनजी सज़ा मिली वई जो हेॾो दोखो फ़रेब कयो ऐं उन औरत खे दाग़दार कई ऐं हिननि खे दरबदर कई। हाणे उन बादशाही तख़्त, उन बादशाही सीट ते उन छोकिरे खे विहारे छॾियूं। छोकिरो पंहिंजी माउ खे बि उते विहारे छॾी। माउ खे चवणु लॻो त अमां तो घणी धिका थाॿा खाधा, हाणे इन बादशाही ते वेह। छोकिरो सुठे नमूने सां उहो बादशाह जी बादशाही हलाइण लॻो। ॻोठ जा, राज बाग जा माण्हू उन छोकिरे मंझां ख़ुशि हुआ ऐं सुठा अदल इंसाफ़ जा फ़ैसिला कंदो रहियो। तो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।